वो असां त गॾु बि न जी सघियासीं, असां त गॾु बि न जी सघियासीं। जब मरण जा वाइदा हुया तूं बि थी वई जुदा, मां बि थी रुस परे, बसि कंहिंजे न कंहिंजे करे असां त गॾु बि न जी सघियासीं। जब मरण जा वाइदा हुया तूं बि थी वई जुदा, मां बि थी रुस परे, बसि कंहिंजे न कंहिंजे करे असां त गॾु बि न जी सघियासीं, असां त गॾु बि न जी सघियासीं। खुशखबरी खुशखबरी जीअं त असां वटि शादी मंगणी तोहर सालगिरह ऐं ॿियनि खुशियुनि जे मौक़े ते पंहिंजे मिटनि माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सहरा लाॾा असां खां ठहिरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में। उन सां गॾोगॾु नात हमद नुहा ऐं कलाम सियासी गीत ऐं पंहिंजे नाले सां शाइरी ठहिराए सघो था। वधीक राब्ते लाइ मोबाइल नंबर 03352517858 0335 25 17 858। नगर पिंजरा आज के तो मुझे जानी तो मैं का भी लालच कोन हुई सिवाय प्यार जे। रोटी छा तो चयोसि मदी जे तो कलामा तुम्हें लालच न हुई तो सा प्यार हुयो, हिकु मजीद जत तुंहिंजो यार हुयो। हाणे तव्हां बि पंहिंजे नाले सां शाइरी रिकॉर्ड कराए सघो था। शाइरी रिकॉर्डिंग लाइ हींअर ई व्हाट्सएप नंबर ते राब्तो कंदा 03352517858 0335 25 17 858।